कराची के NICVD में सिंध जे उम्मीदवारनि सां बेहकियाई। सिंध जो डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवार नज़रअंदाज। कानून जूं धजियूं उॾाईंदे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जे उहिदे लाइ बलोचिस्तान जो डोमिसाइल रखंदड़ डॉक्टर सुहेल खान एल करार ॾिनो वियो। रोज़ाना काविश ऐं KTN न्यूज़ पारां गॾु कयल ॼाण मूजिबि कराची जे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिजीज़िज़ NICVD में एग्जीक्यूटिव डायरेक्टर जे उहिदे खां पोइ सभ खां अहम चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वारे उहिदे ते सिंध जो डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवारनि खे नज़रअंदाज कंदे बलोचिस्तान जो डोमिसाइल रखंदड़ डॉक्टर सुहेल खान खे एल करार ॾेई चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुक़ररु कयो पियो वञे। उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त एग्जीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर नदीम कमर जे दबाव ते चूंड कमेटी सिंध जो डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवारनि बदिरां डॉक्टर सुहेल खान के चीफ ऑपरेटिंग ऑफिसर लाइ फ़हरिस्त में पहिरें नंबर ते रखियो आहे, जंहिंजो सुञाणप कार्ड ऐं डोमिसाइल कोटिया जो ठहियल आहे। डॉक्टर सुहेल खान खे 16 अगस्त 2021 ते NICVD कराची में 18 ग्रेड में असिस्टेंट प्रोफेसर तौर भर्ती करे संदसि 4.5 लाख रुपया ग्रास पगार मुक़ररु कई हुई। हू 16 अगस्त 2021 ते NICVD कराची में मुक़ररु थियो ऐं 2 अगस्त 2022 ते डॉक्टर अज़रा मक़सूद इस्तीफ़ा ॾिनी। डॉक्टर अज़रा मक़सूद जी इस्तीफ़ा खां पोइ NICVD जे ॿियनि सभिनी सीनियर ऑफिसरनि खे नज़रअंदाज कंदे डॉक्टर सुहेल खे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मुक़ररु कयो वियो, जंहिं करे हू हिक ई वक़्तु असिस्टेंट प्रोफेसर सां गॾु COO जी बि पगार खणी रहियो आहे ऐं हाणे वरी बाज़ाब्ता तौर ते कंहिं COO जे उहिदे लाइ एल करार ॾिनो वियो आहे। पर सवाल उहो आहे छा उहो आइनी ऐं कानूनी तौर ते सही आहे? जेतोणीक रूल्स में ॿिए सूबे जो डोमिसाइल रखंदड़ डॉक्टरनि खे भर्ती करण जो ज़िक्र न आहे, पर तंहिं बावजूदि बि गवर्निंग बॉडी जे फ़ैसिले जे बुनियाद ते NICVD कराची में ॿियनि सूबनि जे डॉक्टरनि जूं ख़िदमतूं हासिलु कयूं पियूं वञनि। NICVD कराची में पहिरीं त ॿियनि सूबनि जे डॉक्टरनि खे मुक़ररु कयो पियो वियो, पर हाणे त अहम उहिदनि लाइ ॿियनि सूबनि जे उम्मीदवारनि खे रखियो पियो वञे। चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जे उहिदे लाइ NICVD इंतज़ामिया, जेको 2023 ईस्वीअ में अख़बारुनि में इश्तिहार छपरायो हो, उन में ॼाणे वाणे डोमिसाइल जो ज़िक्र न कयो वियो, जॾहिं त NICVD कराची जे सभिनी भर्ती वारनि इश्तिहारनि में सिंध जे डोमिसाइल वारो शर्त ॼाणायल हूंदो आहे, पर हिन इश्तिहार में उहो शर्त गाइब कयो वियो आहे, छो त NICVD इंतज़ामिया खे डॉक्टर सुहेल खान खे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जे उहिदे ते रखिणो हो। पहिरीं त सिंध जे तालीम खाते में ॿियनि सूबनि जे उम्मीदवारनि खे भर्ती कयो पियो वियो ऐं हाणे वरी सिहत खाते में ॿियनि सूबनि जे उम्मीदवारनि खे भर्ती कयो पियो वञे, जेका सिंध जे उम्मीदवारनि सां सरासर ज़्यादती आहे। NICVD कराची इंतज़ामिया खे घुर्जे त उहा कानून ऐं आइन जी पोइवारी करे सिंध जो डोमिसाइल रखंदड़ उम्मीदवारनि खे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जे उहिदे ते रखे त जीअं सिंध जे उम्मीदवारनि सां इंसाफ़ थी सघे।